अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा बिजार खान साला जी भेण जी संग वठण तां कामयाब थी वेंदो। छा रेस बहादुर एसपी ज़रली जो बिलो कंदो। छा साला ज़िनत सां शादी कंदो पंहिंजे पीउ जे चवण ते। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदो। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त बिजार खान जेको आहे जी इहा कोशिशूं ऐं हूंदी ऐं हू रेस बहादुर खान सां ॻाल्हाईंदो, तोखां जल्द हाणे जेतिरो थी सघे तूं मूंखे इन कम में साथ ॾिए जीअं मां साले जी भेण सां निकाह करे विझां। बहादुर खान चवंदो त मुंहिंजी हार साथ तोसां आहे, पर मूंखे 2-3 माण्हुनि जी ज़रूरत आहे। अगर तूं इहा माण्हू मूंखे ॾीं त पोइ तुंहिंजी वॾी महिरबानी थींदी, छो जो मां ज़रली जो बिलो कंदुसि। बिजार खान चवंदो त रेसर अगरि तूं बिलो ज़रली जो बिलो कर ऐं तूं उहो प्लानिंग ठाह त मां तोॾे पंहिंजा माण्हू मोकिलियां ऐं तूं उन खे झुकाइण जी कोशिश कर। अगरि जेकॾहिं तूं उन जो बिलो न कयो त पोइ शेरोज़ खान खे खट बेड़ो करे छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावण जेको आहे उहो साले जे मथां ज़ोर रखंदो, साले खे चवंदो त तोखां हाणे जल्द जेतिरो थी सघे तूं पंहिंजी शादी कर, तो बि ज़िनत सां। अगरि जेकॾहिं तो ज़िनत सां शादी न कयो त कॾहिं बि मां तोसां न ॻाल्हाईंदुसि ऐं न ई वरी मां तोखे पंहिंजो पुटु ॾींदुसि। साला चवंदो त ज़िनत जेको आहे मुंहिंजी दोस्त जी मंग आहे, मां उन सां कीअं थो शादी करे सघां, ईअं कॾहिं नथी थी सघे। अगरि जेकॾहिं मूं उन सां शादी कई त टोटल मूंखां नाराज़ थी वेंदो, पोइ पाण वञी ॿई परे पवंदासीं। सावण चवंदो त अगरि तुंहिंजी ज़िनत सां शादी थी वेंदी त पोइ सोडल खे ज़ैनब जो रिश्तो ॾींदासीं। साले चवंदो त बाबा ईअं कॾहिं थी नथो सघे, तो मां ज़िनत सां शादी कयां ऐं मुंहिंजी भेण जो रिश्तो सोडल खे ॾियां। ज़िनत ईअं कॾहिं बि न चाहींदो, छो जो ज़िनत सोडल सां बेपनाह मोहबत कंदो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त रेस बहादुर खान जेको आहे पंहिंजी घरवारी सां ॻाल्हाईंदो, उन खे चवंदो तोसां घर में गॾु केरु आहे। उन खे हाणे शक थी पवंदी त पोइ हू हिते अची वरी रहंदो पंहिंजे घर में। पंहिंजी घरवारी खे चवंदो तोसां कोई न कोई गॾु ज़रूरु आहे, तॾहिं तो तूं ख़ौफ़नाक न आहे। जेकॾहिं तोसां कोई न हुजे हा त तूं एॾो डिॼी हा जो के बार बार सॾु करी हा। तो उम्मीद त कहाणी अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।